नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मुंबई में ख़बर ॾींदा हलूं त बॉलीवुड सुपरस्टार आमिर खान ऐं फिल्म साज़ करण राव जे तलाक ते भारतीय फिल्म इंडस्ट्री जी तकरारी अदाकार राखी सावंत बि पंहिंजे रद्द अमल जो इज़हार कयो। भारतीय मीडिया खे इंटरव्यू ॾींदे राखी सावंत आमिर खान ऐं करण राव जे तलाक ते शदीद हैरानी ऐं ॾुख जो इज़हार कयो ऐं ॿुधायो त हिन खे हिन बाबति ख़बर ई न हुई। हीउ मुंहिंजो घर न पियो ठहे ऐं माण्हुनि जूं तलाकूं थी रहियूं आहिनि। राखी सावंत दावा कंदे चयो त 15 साल मूं आमिर जे इंटरव्यू कयो। चयो त अवां पंहिंजी ज़ाल रीना दत्ता खे छॾे करण जी शादी कई है, मूंखे सुठो न लॻो। छा हिन मुंहिंजी ॻाल्हियुनि खे संजीदा वरितो? अदाकारा आमिर खान दरख़्वास्त कंदे चयो त आमिर खान जी अवां पंहिंजी ज़ाल न छॾियो। इन खां राखी आमिर खान खे शादी जी पेशकश कंदे चयो त आमिर जी मां कुंवार आहियां, अवां मुंहिंजे बारे में छा सोचो था? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।